दोस्तों जी तो तमाम ख़बर है तो तैलीम खाते सिंध तरफा लेटर जारी थियो है तो सभी उस्ताद पंहिंजो पान के स्टेटा जी वेबसाइट ते रजिस्टर कराएं। अजो की असांजी वीडियो ब इन टॉपिक ते आहे तो इन वेबसाइट ते रजिस्टर थियण जो तरीक़ेकार छा आहे ऐं इहो छो ज़रूरी आहे। सब खां पहिरीं स्टेट जी वेबसाइट steda.gos.p ओपन करनी पवंदी, जिते तव्हांजे साम्हूं ही पेज ओपन थी ईंदो। सर्च CNIC वारे खाने में पंहिंजो CNIC लिखी सर्च ते क्लिक करियो तो क्रिएट अकाउंट जो ऑप्शन ईंदो, जंहिंमें पंहिंजो NIC लिखी 8 डिजिट्स जो तव्हांखे पासवर्ड में लिखणो पवंदो ऐं क्रिएट अकाउंट ते क्लिक करियो। तव्हांजो अकाउंट ठही वेंदो। अकाउंट ठहण खां पोइ तव्हांखे पंहिंजो CNIC ऐं पासवर्ड लिखी पंहिंजो अकाउंट ओपन करणो पवंदो पंहिंजी वधीक मालूमात ऐड करण लाइ। जी असां लॉगिन अकाउंट ते क्लिक कयो तो ही पेज ओपन थी ईंदो। हाणे ॾिसो हिते मूं पंहिंजी इंफॉर्मेशन अॻु में ही ऐड करे छॾी आहे, पर तव्हांखे इन तरीक़े सां लिखणी पवंदी, जंहिंमें पहिरियों स्टेप आहे पर्सनल इंफॉर्मेशन जो, जंहिंमें नालो, पीउ जो नालो, ज़ात, डेट ऑफ बर्थ, जेंडर, पर्सनल नंबर, ईमेल एड्रेस, रेजिडेंशियल ऐं पोस्टल एड्रेस लिखणी पवंदी ऐं पंहिंजो ज़िलो ऐं तालको सिलेक्ट करे सेव एंड नेक्स्ट ते क्लिक करियो त ॿियो स्टेप ओपन थी ईंदो जॉब डिटेल जो, जंहिंमें सभ खां पहिरीं तव्हांखे गवर्नमेंट सिलेक्ट करिणो आहे। उनखां पोइ वर्किंग अंडर में डायरेक्टरेट ऑफ स्कूल एजुकेशन सिलेक्ट करियो, पंहिंजो डिज़िग्नेशन सिलेक्ट करियो PST, JEST, HST, HM वग़ैरह। मौजूदा ग्रेड कहिड़ो आहे तव्हां उहो लिखो। डेट ऑफ अपॉइंटमेंट लिखो। अच्छा, डेट ऑफ करंट ग्रेड में मौजूदा ग्रेड तव्हांखे जंहिं तारीख़ खां मिलियो आहे उहो लिखो। डेट ऑफ पोस्टिंग में जंहिं स्कूल जो नालो ऐं सेम्स कोड तव्हां लिखो पिया उन में पोस्टिंग जी तारीख़ लिखो। ज़िलो ऐं तालको सिलेक्ट करे सेव एंड नेक्स्ट ते क्लिक करियो। टियों स्टेप आहे क्वालिफिकेशन जो, जंहिंमें तव्हांखे पंहिंजी तइलीमी क़ाबिलियत सिलेक्ट करणी आहे, इंटरमीडिएट, BA, MA वग़ैरह। प्रोफेशनल डिग्री में B.Ed सिलेक्ट करियो तो B.Ed 1 साल जी आहे, 1.5 साल आहे या 2.5 साल। जेकॾहिं MA आहे तो प्रोफेशनल मास्टर में सिलेक्ट करियो, न तो NA ते क्लिक करियो। IPT ट्रेनिंग में जिन उस्तादनि जी ट्रेनिंग थी आहे उहे डन सिलेक्ट कर ऐं जिन उस्तादनि जी अञा ट्रेनिंग न आहे थी उहे रिमेनिंग ते क्लिक कर। उनखां पोइ जेकॾहिं तव्हांजी का रिसर्च आहे, पब्लिकेशन या सक्सेस स्टोरी तव्हां ऐड करणु चाहियो था त उहो बि ऐड करे सघो था। जीअं सेव एंड नेक्स्ट ते क्लिक कंदासीं त चौथो स्टेप ओपन थी ईंदो, जंहिंमें तव्हांखे पंहिंजी पासपोर्ट साइज़ तस्वीर अपलोड करणी पवंदी, जेको तव्हां पंहिंजे मोबाइल गैलरी मां बि सिलेक्ट करे सघो था। उनखां पोइ पंजो स्टेप आहे ट्रेनिंग्स जो, जंहिंमें तव्हां जेके बि ट्रेनिंग्स कयूं आहिनि उन्हनि जी तफ़सील ऐड करणी आहे। नेक्स्ट ते क्लिक करण सां आख़िरी ऑप्शन ओपन थी ईंदो सबमिशन जो, जंहिंमें प्रीव्यू ते क्लिक करे पंहिंजी डेटा जो रिव्यू करे सघो था ऐं सबमिट ते क्लिक करण सां तव्हांजी डेटा जेको आहे उहो सबमिट थी वेंदी ऐं हाणे तव्हां स्टेटा जी वेबसाइट ते रजिस्टर थी चुका आहियो। स्टेटा ते रजिस्टर थियणु इन लाइ बि ज़रूरी आहे त टीचर्स लाइसेंस पॉलिसी ऐं ईंदड़ वैकेशन में जेको टीचर्स ट्रेनिंग्स जेके मुतवक़िया आहिनि उहे प्रोजेक्ट आहिनि जंहिं ते स्टेटा कमु करे रही आहे।